अस्सलाम वालेकुम नाज़रीन। दी इन्वेस्टिगेटर में भली कार ऐं अॼु बि असां सिंध जे उन अहम इदारे जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। सिंध यूनिवर्सिटी में जेका कानून जी लताड़ थिए थी, जेका पंहिंजा नवाज़ी वारा मामला आहिनि, उन जे हवाले सां असां ॻाल्हाईंदासीं। सिंध यूनिवर्सिटीअ जूं ज़मीनूं हुजनि, सिंध यूनिवर्सिटी जूं जेके मिल्कियतूं हुजनि, उन्हनि खे माले गनीमत सम्झियो वञे थो ऐं उन जे हवाले सां बार बार असां निशानदेही कंदा रहिया आहियूं ऐं कंदा रहंदासीं। पर हिन वक़्तु उहे उन इदारे जा प्रोफेसर्स अमली तौर ते मैदान में अची चुका आहिनि। उन्हनि प्रोफेसर्स जे तरफ़ां जेका कानून जी लताड़ थिए थी ऐं जेका पंहिंजा नवाज़ी थिए थी, मंज़ूर नज़र माण्हुनि खे जेको अकोमोडेट कयो वञे थो, इन जे हवाले सां जेके ॻाल्हियूं कयूं वञनि थियूं, इन्हनि इशूज़ जे करे ई असां अॼु हीउ प्रोग्राम कयो आहे। ऐं हिकु ॿिए प्रोफेसर, अहम प्रोफेसर जे तरफ़ां बि इंकशाफ़ कया विया आहिनि। छो त ॿ ॾींहं पहिरें बि डॉक्टर ग़ुलाम सरवर गचल जे तरफ़ां सिंध जे वॾे वज़ीर, जेको यूनिवर्सिटीज़ जो चांसलर पिणु आहे, उनखे ख़तु लिखियो वियो ऐं सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि मुख़्तलिफ़ मामलनि जी निशानदेही कई वई, मुख़्तलिफ़ इल्ज़ाम हया विया। सिंध यूनिवर्सिटी जी वाइस चांसलर मथां मुख़्तलिफ़ इल्ज़ाम हया विया आहिनि। चयो वियो आहे त कानून जी लताड़ थी थिए, जेके सीनियर प्रोफेसर्स आहिनि या सीनियर माण्हू उन्हनि खे नज़रअंदाज़ कयो वञे थो। इन्हनि बि इशूज़ ते असां ॻाल्हाईंदासीं। स्टूडियो में असांखे सुप्रीम कोर्ट जे वकील ग़ुलाम अकबर जतोई साहिबु जॉइन कयो आहे। तव्हांजी वॾी महिरबानी। ग़ुलाम अकबर जतोई साहिबु बि लीगल नोटिस हिकिड़ो सिंध यूनिवर्सिटीअ खे ॾिनो, छो त सिंध यूनिवर्सिटीअ जे अंदरि जेका स्कीम रिहाइशी शुरू कई वई आहे, उन ते एतिराज़ उथारिया विया आहिनि। उहा सुप्रीम कोर्ट जे हुकुमनि जी भंजकिड़ी उनखे करार ॾिनो वियो आहे। इन हवाले सां बि असां ॻाल्हाईंदासीं जतोई साहिब सां। पर जेका अहम ॻाल्हि इहा आहे त हिकु ॿियो प्रोफेसर जेको आहे, प्रोफेसर आगा असद नूर, उन जे तरफ़ां बि इन्हनि मामलनि ते आवाज़ु उथारियो वियो आहे। सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि जेके मामला हलनि पिया, इंस्टीट्यूट ऑफ माइक्रोबायोलॉजीअ जो सीनियर तरीन प्रोफेसर आहे ऐं उन असांजे जामशोरे जे रिपोर्टर इमाम अली भलाईअ सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो तव्हांखे ॿुधायूं त छा चवणु आहे हुनजो। जो नालो डॉक्टर आगा असद नूर आहे। मां प्रोफेसर आहियां इंस्टीट्यूट ऑफ माइक्रोबायोलॉजी में ऐं मुंहिंजी 34 साल सर्विस, 34 साल सर्विस जो हले थो ऐं मां हिते काफ़ी 2002 खां वठी हिन इंस्टीट्यूट में आहियां ऐं उन खां अॻु में मां शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में बि हूंदो हुउसि। मां हिते असिस्टेंट प्रोफेसर जी हैसियत सां आयुसि, उन खां पोइ एसोसिएट थियुसि, वरी प्रोफेसर थी वियुसि। डिपार्टमेंट ऑफ माइक्रोबायोलॉजी खां कन्वर्ट करे इंस्टीट्यूट ऑफ माइक्रोबायोलॉजी कयोसीं। उन में सॼो टीम वर्क हुयो। उते पंहिंजो बोर्ड ऑफ स्टडीज़ जा मेंबर हुया, एडवांस स्टडीज़ जा मेंबर हुया, साइंस फैकल्टी जा मेंबर जे अप्रूवल सां इहो बि थी वियो। जेतिरी कोशिशि हुई, जेतिरी ख़िदमत हुई, उहा कईसीं। ऐं मां इंस्टीट्यूट जो डायरेक्टर रहियुमि 2014 ताईं, मई 2014 ताईं। उन खां पोइ ॿियो डायरेक्टर साहिबु आयो, उन खे कयो वियो, उनजो टर्न हुयो। जॾहिं उनजो टर्न वरी 2016 में पूरो थियो त उनजी जाइ ते वरी मुंहिंजो टर्न हुयो, त मूंखे डायरेक्टर न कयो वियो, वरी साॻई प्रोफेसर खे डायरेक्टर कयो वियो। माना हिकिड़े माण्हू खे 2 दफ़ा कंटिन्यूअस टेन्योर ॾिनो वियो। हाणे उनजे पोयों छा बैकग्राउंड आहे, छा ॻाल्हि आहे, कहिड़ो तरीक़ेकार आहे, मेरिट कहिड़ी आहे, उहा मेरिट बि ॾिठी वञे त अहिड़ी का मेरिट ख़ासि कोन हुई। तंहिं हूंदे बि का बैकग्राउंड आहे जंहिंजे करे उनखे कयो वियो। पर इन जे लाइ मां एप्लीकेशन ॾिनी सिंडिकेट जे मेंबरनि खे त इन खे रिवाइज़ कयो वञे, तव्हां इन ते नज़रसानी कई वञे। ॾुख जो इज़हार कयुमि, मां एप्लीकेशन ते लिखियुमि ग्रीवियंसिस फॉर जस्टिस। ॾुख जो इज़हार कयुमि त मां सां नाइंसाफ़ी थी आहे। कहिड़ी बेस ते साॻे माण्हू खे ॿीहर कयो वियो आहे, उनजी रिसर्च पब्लिकेशन्स ॾिसो, उनजी सिंगल सुपरविजन ॾिसो, एमफिल ऐं PhD जी। जॾहिं बि मिसाल एमफिल कराई अथई त उनजो को सुपरवाइज़र हिकु या 2 आहिनि, सिंगल सुपरविजन में कोई बि कोन अथसि। हिन वक़्त ताईं PhD हिकिड़ो बि कैंडिडेट न कढियो अथई ऐं मुंहिंजा 3 कैंडिडेट निकितल आहिनि। हिकिड़े कैंडिडेट जी थीसिस सबमिट थियल आहे। खैरपुर यूनिवर्सिटी में मां PhD एज़ अ को सुपरवाइज़र सुपरविजन कई आहे। एमफिल जा 10 को 11 ॼणा मां कढिया आहिनि, जंहिंजो पाइपलाइन में 3 ॼणनि जी पाइपलाइन में आहे थीसिस जेका चेक थियणी आहे। उन खां अलावा ॿियूं जेके बि कोशिशूं आहिनि, जेके डिपार्टमेंट जे लाइ, यूनिवर्सिटी लाइ, इंस्टीट्यूट लाइ कयूंसीं। सेमिनार करायासीं, सिम्पोज़ियम करायमि मां हिते।
पर हिन ॿिए जेके डायरेक्टर आयो ॿियो दफ़ो जेको उन कुझु बि न करायो, का बि शइ एक्टिविटी एकेडमिक न करायूं। तंहिं हूंदे बि इन शइ जो हो न आहे त इहो छो थियो छो न थियो, पर इहो इज़हार कयुमि दुख जो त कोड खे लताड़ियो वियो, सीनियरिटी खे बि लताड़ियो वियो। हिकिड़ो सिस्टम आहे यूनिवर्सिटी जो त हिकिड़े खां पोइ ॿिए जो टर्न हूंदो आहे, उन खे उहो न ॾिनो वियो। थी सघे थो इन में का ॻाल्हि हुजे पोइ त उन जी वज़ाहत कान्हे त छाजे करे ईअं थियो आहे, को बि इन शइ खे परसू नथो करे। उन खां अलावा काफ़ी डिपार्टमेंटल जेके शिकायतूं हुयूं डेट वाइज़ मां सबमिट कयूं आहिनि चीफ जस्टिस साहिबान खे बि, ओम्बड्समैन खे बि, चीफ मिनिस्टर साहब खे बि ऐं हेक जे चेयरमैन खे बि। उन जी का बि इंक्वायरी कोन थी आहे, उन जी का बि कोन थी आहे जंहिंमें खोड़ अहिड़ियूं शयूं जिन जूं शिकायतूं हुयूं त जेकॾहिं मां शिकायतूं कयूं आहिनि त घटि में घटि उन शइ जी इंक्वायरी थियणु खपंदी हुई त बाबा हीउ छा मसइलो आहे डिपार्टमेंट में, ईअं छो थो थिए छो नथो थिए, पर का बि शइ न थी। इन जो मतिलबु आहे मुंहिंजो हक़ु विञायो वियो, सप्रेस कयो वियो, इग्नोर कयो वियो त जीअं मुंहिंजी का बि ॻाल्हि मथे न वञे, मथे आवाज़ु न उथे कंहिं बि शइ में। जेकॾहिं का बि शइ कई बि अथऊं त मूंखे का बि इंफॉर्मेशन कान्हे, का बि शइ ॿुधाई कोन अथऊं त बाबा असां हीअ इंक्वायरी कई आहे, पुछा कई आहे, हीअ कई आहे, कंहिं बि शइ जी न आहे। ऐं हाणे बि जेके सिस्टम जेको अपॉइंटमेंट्स जो आहे, तव्हां ॾिठो हूंदो यूनिवर्सिटी में सॼो सर्वे कयो हूंदो त जूनियर्स जेके आहिनि काफ़ी उहे मुख़्तलिफ़ एडमिनिस्ट्रेटिव पोस्ट ते आहिनि। सीनियर्स खे लताड़ियो वियो आहे। डायरेक्टर्स चेयरमैन्स जी अपॉइंटमेंट्स में बि सीनियर्स खे इग्नोर कयो वियो आहे ऐं जूनियर्स खे रखियो वियो आहे। हिकिड़ो हूंदो आहे रोटेशन बेसिस, पोइ त ॻाल्हि हिकिड़ी थींदी आहे त बाबा रोटेशन ते फस्ट थी वियो त सेकेंड ईंदो, सेकेंड थी वियो त थर्ड ईंदो, थर्ड खां पोइ फोर्थ ईंदो या फिफ्थ ईंदो। उहा शइ त आहे ई कान। जेकॾहिं सीनियरिटी बेस ते आहे अमंग 2 सीनियर्स या अमंग 3 सीनियर्स या अमंग सीनियर्स, त उहो बि 1 बाय 1 हुजणु खपे। पहिरियों करे चुको आहे त ॿिए खे ॿियो करे चुको हुजे त टे खे अहिड़े तरीक़े सां मिलणु खपे त जीअं हर कंहिंखे पंहिंजा राइट्स मिलनि, हर कंहिंखे पंहिंजी अपॉर्चुनिटीज़ मिलनि ख़िदमत करण जूं। हे ख़िदमत आहे हिकिड़ी, हीअ हिकिड़ी को सियासी पोस्ट कोन्हे या इनखे इहो न चइजे त किंगडम आहे। हीअ हिकिड़ी ख़िदमत आहे, हर कंहिंखे वारो मिले थो ख़िदमत करण जो डिपार्टमेंट जो, इंस्टीट्यूट्स जो। हाणे उहा शइ जेका आहे उन जी लताड़ थी आहे, इन करे असांजी यूनिवर्सिटी में क्राइसिस वधिया आहिनि, वधनि था त बाबा इहे उस्तादनि में फ्रस्ट्रेशन पैदा थी आहे। काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जेके अञा ताईं पाए तकमील ते न पहुतियूं आहिनि, थी सघे थो अॻिते पहुचनि, अॻिते रिवाइज़ थियनि कुझु। इहा ई हिकिड़ी शिकायत आहे जेका मां सभिनि खे कई हुई, अॻ में बि कई हुई, हाणे बि ईअं सिंपल मां कयां थो त इहो न थियणु खपे, कोड मुताबिक़ सॼो अमल थियणु खपे। अच्छा तव्हांजो जेको इंसाफ माइक्रोबायोलॉजी आहे या उहा सॼी जेका तव्हांजी फैकल्टी आहे इन सॼे मामलनि में, उन वारे सां हिकु त तव्हांजे हिन शोबे में अव्हां सां ऐं मुख़्तलिफ़ ॿियनि सीनियर प्रोफेसन सां जेका नाइंसाफ़ी थी आहे, मेरिट जी लताड़ थी आहे, त इन वारे सां ॿिए कंहिं प्रोफेसर अहिड़ो को ख़त वत को लिखियो आहे, अहिड़ी का अॻिते दांह पहुचाई आहे? दांह त पहुचाई आहे, इहा ख़बर मूंखे बि पई आहे त असांजे इंस्टीट्यूट में कुझु उस्तादनि जेका आहे दांह पहुचाई आहे त भई असांखे सीनियर माण्हू खपे, बायास्ड माण्हू न खपे। ऐं पंहिंजो जेको अॻ में बि हिकिड़ी लॉबी ठहियल हुई, जेका पोएं चेयरमैन जेका आहे लॉबी ठाही हुई ऐं मख़सूस लॉबी खे सपोर्ट पियो करे, उन जे करे उस्ताद जेके आहिनि उहे थोरा फ्रस्ट्रेटेड थी विया। उहे उन्हनि शिकायत कई, काफ़ी शिकायतूं थियूं, पर उनजो कोई बि अमल दख़ल कंहिं बि सीनियर माण्हू न कयो। हा, कुझु हिकिड़ो सीनियर माण्हू हुयो, डीन साहब हुयो, उन कुझु कई, पर उन जी बि ॼणो उहा माना कंफर्मेशन न थी त इहा शइ इंसाफ़ मिलियो या न मिलियो। साईं ईंदो हुयो, चकर ॾेई हलियो वेंदो हुयो, उन खां पोइ जेको आहे सो का बि उन जी खड़ तेल जी न थी, उहे कंटिन्यूटी आहे। ऐं जेकॾहिं असांजे डिपार्टमेंट जे उस्तादनि खां तव्हां इंटरव्यू वठंदो त काफ़ी उन्हनि में उस्ताद अहिड़ा आहिनि जेके पंहिंजूं शिकायतूं तव्हांखे चङी तरह ॿुधाए सघनि था त छा मसइलो आहे, छा चकर आहे, उन्हनि सां कहिड़ी ज़्यादतियूं थियूं आहिनि, कहिड़ी ज़्यादतियूं न थियूं आहिनि, उहो सॼो पंहिंजे दिलि जो राज़ ॿुधाए सघनि था। जी नाज़रीन, तव्हां प्रोफेसर असद नूर जी ॻाल्हि ॿोल ॿुधी ऐं जंहिं तरीक़े सां एतिराज़ु उथारिया विया, चयो वियो आहे त 2002 खां मादर इल्मी जी ख़िदमत करे रहियो आहियां ऐं तमामु वॾियूं कोशिशूं कयूं, शागिर्दनि जी दिलचस्पी वधाई। 2014 में जेको डॉक्टर बुरफत साहब गुलाम असगर काका खे इंस्टीट्यूट जो सरबराह मुक़ररु कयो वियो, उनजी मुलाज़मत ख़तमु थियण खां पोइ हिकु भेरो ॿीहर माका साहब खे मुक़ररु कयो वियो ऐं इहो चयो वियो आहे त
त यूनिवर्सिटी जे अंदरि इंतकामी कार्रवायूं ऐं ज़्यादतियुनि जो सिलसिलो जारी आहे। अख़्तियारियूं इन हवाले सां नोटिस वठनि। इन हवाले सां ॻाल्हाईंदासीं। जतोई साहिब खां पुछा कंदासीं। जतोई साहिब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। छा तव्हांजा नुक़्ता आहिनि तव्हां पंहिंजे लीगल नोटिस में जेके इशूज़ उथारिया आहिनि, जेका एम्प्लॉइज़ सोसाइटी आहे फेज़ 3 जंहिंखे शहीद बेनज़ीर भुट्टो रिहाइशी स्कीम चयो वञे थो, त उन में कहिड़ी वायोलेशन आहे? सुप्रीम कोर्ट जा छा हुकुम हुआ जंहिंजी हिते भञकिड़ी पई थिए? साईं ॾिसो त सुप्रीम कोर्ट हुकुम जारी कयो हो त हीअ प्रॉपर्टी तव्हांखे विकिरे जे लाइ कंहिं सोसाइटी लाइ न ॾिनी वई आहे। तव्हांखे जेको आहे ॿारनि जे तालीम जे लाइ ऐं उनजे लाइ जेको आहे यूनिवर्सिटी खे एक्स्ट्रा वधाइण जे लाइ सहूलियतूं ॾिनियूं वञनि ऐं हॉस्टलियूं ठाहियूं वञनि। उन जे बावजूदि उहा मिली आहे हुनखे, हिन वरी उनखे विकिरो शुरू करे ॾिनी आहे। हिन वक़्तु सोसाइटी जो नालो ॾेई उनखे पैसा मुठ भुॻड़े ते विकिरो करे ऐं पैसा हुन पंहिंजे खीसे में विझनि था। मां इन ते नोटिस ॾिनो हिननि खे त सुप्रीम कोर्ट अगम तव्हांजे ख़िलाफ़ु ऑर्डर पास कयो ऐं तव्हांखे लिखी ॾिनो आहे सुप्रीम कोर्ट त ही जेके आहिनि प्रॉपर्टी उहा तव्हांजी कोन्हे, ही सिंध जी प्रॉपर्टी आहे। कंहिं हिकिड़े खे अख़्तियारात कोन्हे त तव्हां हिन प्रॉपर्टी खे सेल करे सघो था या का सोसाइटी ठाहे सघो था। पर हिननि माण्हुनि उन ज़ाती तौर ते विकिरो करे ऐं पैसा पंहिंजे खीसे में विझनि था ऐं यूनिवर्सिटी खे का बि उन अॻु भराई अहिड़ी न कई आहे त किथे का हॉस्टल ठही वञे या यूनिवर्सिटी जो का बि अहिड़ी फैकल्टी खे एक्स्ट्रा वधायो वञे। पर न, हिन जो सोच आहे त हिन यूनिवर्सिटी खे कहिड़े तरीक़े सां विकिणूं। उन जे लाइ सुप्रीम कोर्ट में जेको आहे त DC ॼामशोरो बि लिखियो हुयो त हीअ प्रॉपर्टी कुझु जेका आहे त उहा हिन जी कोन्हे ऐं बाक़ी जेका आहे त उहा यूनिवर्सिटी पर्पज़ लाइ ॾिनी वई आहे त हिन में सिर्फ़ु ॿारनि जे पढ़ाई ऐं उन जूं सहूलियतूं जेका आहे उनजे लाइ का बिल्डिंगूं जेका बि ठाहिणो हुजे उहो कयो वञे। पर हिननि माण्हुनि सोसाइटी बनाए ऐं विकिरो शुरू करे ॾिनी आहे। जॾहिं हिनखे मां नोटिस मोकिलियो त उन नोटिस खे 7 ॾींहं बि गुज़रिया आहिनि, नोटिस जो को जवाबु कोन्हे ऐं हिकिड़ो डिक्टेटर तरीक़े सां हले थो पियो सिंध यूनिवर्सिटी में। पर असांजो मक़सदु को ॿियो कोन्हे, असांजे आयल नसुल जे लाइ ही मसइलो आहे त अॼु माण्हुनि खे छोकिरनि खे हॉस्टलियूं कोन्हनि ऐं उहे हैदराबाद में वञी या किथे ॿिए हंधि बंगुलनि में वञी रेंट ते वञी रहनि था, पर हॉस्टल जी का सहूलियत कोन्हे। उन्हनि खे हॉस्टल जेका प्लाट पिया आहिनि तव्हां हॉस्टल ठारायो ऐं उन ख़िलाफ़ के फैकल्टियूं ठारायो जंहिं मक़सद जे लाइ जेका प्रॉपर्टी ॻाल्हायूं था। डॉक्टर हमादुल्ला साहिब असांखे जॉइन कयो आहे, उनखां पुछा कंदासीं त सिंध यूनिवर्सिटी जी छा सूरत हाल आहे। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहिब। डॉक्टर साहिब, छा पियो थिए सिंध यूनिवर्सिटी में? हिकु प्रोफेसर खां पोइ ॿियो प्रोफेसर ऐं हिकिड़ो आवाज़ मुसलसिल असांखे नज़र अचे पियो। सुठी ॻाल्हि आहे इहा, छो त सिंध यूनिवर्सिटी सिंधी क़ौम जो, सिंधी माण्हुनि जो इदारो आहे ऐं उनखे बचाइण जे लाइ हर माण्हू जो फ़र्ज़ु आहे। त ही छा आख़िरकार अंदरि यूनिवर्सिटी जे अंदरि थिए छा पियो? साईं, मां तव्हांखे थोरो बैकग्राउंड ॿुधायां पंहिंजो बि जेको आहे जी। त मां पाण बि सोशियोलॉजी जो ई आहियां। मां पोस्ट डॉक कई मलेशिया मां जी। हिन वक़्तु मां 3 फॉरेन यूनिवर्सिटी जो जेको आहे विज़िटिंग प्रोफेसर आहियां। त जीअं त असां वटि इहो थिए पियो त हिकिड़ो वाइस चांसलर जो हिकिड़ो विजन हूंदो आहे त बाबा ही जेको अॻिते कमु करे थो उनखे थोरी फैसिलिटेट करिणो आहे या उनखे वधीक करिणो आहे। त मां 2014 में मां हुउमि डायरेक्टर एरिया स्टडी सेंटर फॉर ईस्ट एंड साउथ ईस्ट एशिया जो। जी। मूं हिकिड़ी कॉन्फ्रेंस कई हुते वॾे पैमाने ते, छाकाणि हूअं त तव्हां पंहिंजे रिपोर्टरनि पुछा कंदो त मुंहिंजी वॾी पैमाने ते कॉन्फ्रेंस थी चुकियूं। जी। ही कैलिफोर्निया यूनिवर्सिटी में इवन मां जेको मलाला यूसुफ ज़ही सां बि हिकिड़ो सेशन कयो त उते फुल हाल जेको आहे उतारियुनि सां मुंहिंजी जॾहिं मुंहुं तकीर कई। जी। त साईं खे अलाए छो, मिसाल मां ग्रीनविच यूनिवर्सिटी जो कराची जो डीन रहियुमि, बेस्टेक जो डीन रहियुमि, हिनखे अलाए मूं मां तकलीफ़ कहिड़ी हुई। हालांकि प्रोफेसर जेको हूंदो आहे उहो हमेशह पॉज़िटिव माइंड हूंदो आहे, नेगेटिव शयूं न सोचींदो आहे, न वरी असां करे सोचींदा बि आहियूं। त पोइ उनखां पोइ जीअं जो ही मां साईं वाइस चांसलर आयो त मां फर्स्ट माण्हू हुनखे वेलकम कयो। मां ओॾी महिल वञा पियो जापान जेको आहे एयरपोर्ट ते मूंखे चङी यादि आहे, वेठो मूंखे फेलोशिप 2 महीननि जी जापान फाउंडेशन तरफ़ां। साईं जे करे मूं वापसि हिते आयुमि। पोइ जीअं जो साईं आयो त मूं ॾिठो त साईं खे या त उहो एक्सपीरियंस घटि हुयो या साईं जी पंहिंजी माशाअल्लाह हुनजी तबियत में का आहे जेका चए थो माण्हू ॿिए कंहिंखे अॻिते हुनखे रस्तो ॾियणो न आहे, ख़ासि करके पंहिंजी फील्ड वारे खे। जी। पोइ ही जीअं जो आयो त मां हिकिड़ी कॉन्फ्रेंस कई, इंटरनेशनल कॉन्फ्रेंस थी डेमोक्रेसी ते, उहा हुई फरवरी
2017 में जेको आहे वॾे पैमाने ते हुई, जंहिं ॿाहिरियां बि डेलीगेट्स आया, उहो आया, न्यू गवर्नमेंट चेंज थिए पई, त हुन सां प्रेसिडेंट मूंसां ॻाल्हाए पियो, गवर्नर जेको हो साहिबु हो उहो बि मूंसां फ़ोन ते हुयो, इवन CM साहिब बि फ़ोन ते हुयो, त कॉन्फ्रेंस सां सुठी पिया कयो। जीअं जो मूंखे आहे कॉन्फ्रेंस ख़तमु थी त मूंखे ॿिए ॾींहं ते वरी वञिणो ACCA में, उते कैलिफोर्निया जी चेयर हुई, उते कैलिफोर्निया यूनिवर्सिटी में हुनजो मूंखे हेड लाइ इंटरव्यू हुयो। जी उते मूंखे ख़बर पई त साईं साहिबु जेको आहे तव्हांजे ऑफिस जा ताला बाला भञी, उहे जेके तव्हांजी शील्डियूं बिल्डियूं पर्सनल बिलोंगिंग उहे जेके टोड़े सोड़े उहे जेके आहिनि, त मूं वरी सम्झो त शायदि इहा ग़लति ॻाल्हि हूंदी। मां वरी इंटरव्यू ॾेई वापसि आयुमि शाम जो, त उन खां पोइ मूं ॾिठो त हुननि मूं चयो त बाबा जेके शील्डियूं बिल्डियूं मुंहिंजो साल त 19 कंट्रीज़ मां पेपर पढ़िया आहिनि, मतिलबु 19 कंट्रीज़ पेपर पढ़णु जेको आहे हेॾे वरी ॿियो मां इहो फील कंदो रहंदुमि त साईं खे शायदि कंहिं ग़लतफ़हमीअ जो शिकार हो, या कंहिं ॿुधाए त मां वाइस चांसलर थियण लाइ कोशिशूं पियो कयां। हालांकि ईअं न हूंदो आहे, त हर माण्हूअ जी फीलिंग, हर माण्हूअ जी सोच त हूंदी आहे, हर माण्हू सोचींदो आहे त मां न कान का पोस्ट ते हुजा, पर पोइ मां हुनखे जॾहिं चयो त मूंखे हीअ शील्डियूं तव्हांजी ऑफिस जा ताला टुटा पिया आहिनि, शील्डियूं तव्हांजी न आहिनि, ख़तमु थी वई, मूं वरी हाईकोर्ट पिटीशन विधी। हुनखे मूं ॿुधायो साईं हीअ मूंसां आहे मुसीबत आहे, हीअ मुंहिंजी पासपोर्ट उते पई आहे, मुंहिंजो क्रेडिट कार्ड पिया आहिनि, मुंहिंजा बैंक जो चेक बुक पियो आहे, त हाईकोर्ट उते रजिस्ट्रार खे हुकुम ॾिनो त हिनखे वञी रिकवर करे ॾे। पोइ उन खां पोइ अची उहा असां ऑफिस में रजिस्ट्रार ते छापो हयूं, शाम जो 4:30 टाइम हुयो, उन खां पोइ उन रिकवर कयूं। पोइ उन खां पोइ ज़ाहिर त प्रोफेसर माण्हू वटि एॾो पैसो न हूंदो आहे त हू वकीलनि खे बि पे करे, ॿियनि खे बि करे, त मां वरी इन पर्सन उनखे पेश ईंदो हुउमि। त हाणे उतां मूंखे चयो वियो त सोशियोलॉजी जॉइन कयो। सोशियोलॉजी मूं जॉइन कई त 3 महीना पघार मुंहिंजी जेका हुई उहा बंदि करे छॾी। बसि हीअ ॻाल्हि आहे, हू ॻाल्हि आहे, हीअ ॻाल्हि आहे। ज़ाहिर त माण्हू जॾहिं हिकिड़ो फैमिली सां माण्हू रहे थो त पघार जंहिंजो हक़ु हूंदो आहे त पघार बंदि थींदी आहे त परेशानी थींदी आहे। हूअं ई इन विच में मूं वरी सुप्रीम कोर्ट जे बि चीफ जस्टिस खे ख़त लिखियो त बाबा मां मूंसां हीअ हालत लॻी पई आहे, मां आख़िर मां ज़ुल्म कयो कहिड़ो आहे, कहिड़ो ॾोह कयो आहे। उन खां पोइ इहो थियो त जॾहिं उहो जेको चेयरमैन जेको थियो डॉक्टर एजाज़ वसाण हो सोशियोलॉजी जो, उहो मुंहिंजो स्टूडेंट बि हुयो, वीचारो उहो तमामु सुठो आहे, मूंसां इक्वेशन सुठो, हुन मूंखे फुल इज़त ॾिनी। हिनखे चयो वियो त ऑफिस हिनखे ॾियणी कोन्हे, हुन वीचारे चयो त यार साईं तव्हांजी मुंहिंजी ऑफिस तव्हां वटि हाज़िर आहे। उहो फुल टेन्यूर हुनजो कवर थी वियो। हाणे जॾहिं मां सोचींदो रहियुमि त शायदि ॿियो टेन्यूर जेको अचे पियो चेयरमैन जो शायदि मां थींदुमि, छाकाणि सीनियर मां ई आहियां, ॿिया त स्टूडेंट मुंहिंजा। त उन खां पोइ थियो ईअं त मूंखे मां वेठो हुजां चईं हिनखे त किथे करिणो ई कोन्हे। हिन विच में असांजी साहिब सां का मुंहिंजी काई क्वेश्चन न रही, मतिलबु न ॻाल्हि ॿोल रही, न हू रही। हिकिड़ो माण्हू प्रोफेसर माण्हू हूंदो आहे त माण्हू प्रोफेसर ई थी रहे, त बाबा असांजो मतिलबु छा वञे हुन सां। त हाणे जेका चेयरपर्सन जेका हुन साईं कढी आहे त साईं उहा डॉक्टर साइमा शेख, उहा बि जूनियर मूंखां, उहा बि स्टूडेंट, ऑफिस मूंखे वेहण लाइ कोन्हे। मां वाइस चांसलर लाइ बि जेके ख़्वाब ॾिठा त मुंहिंजो अकेडमिक कैरियर मुंहिंजो तबाह थी वियो। डॉक्टर साहब तव्हां असां सां लाइन ते हिकिड़ो मिंट रहिजो, असांजो टाइम थियो आहे ब्रेक जो। नाज़रीन, असांजी ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो हलंदड़, पर वठूं था नंढो ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। असांजी ॻाल्हि ॿोल हले पई सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि जेका पंहिंजा नवाज़ी आहे, जेके सीनियर प्रोफेसर्स हुजनि उनखे नज़रअंदाज़ करण वारो सिलसिलो जेको आहे उहो हलंदड़ आहे। ब्रेक खां पहिरीं असां ॻाल्हायोसीं पिए डॉक्टर हमादुल्ला साहब सां, ऐं हिन वक़्तु असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे डॉक्टर साहब। हिन वक़्तु मजमूई तौर ते जेका सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि जेका सूरत हाल आहे उन बाबति ॿुधाइजो, छो त तव्हां बि जेके सीनियर माण्हू आहियो, तव्हांखे बि नज़रअंदाज़ कयो वियो। जेको कानून आहे, जेको यूनिवर्सिटी जो जेको लॉ आहे, उन ते आख़िरकार अमल छो कोन थो कयो वञे? ख़ासि तौर ते सिंध जो वॾो वज़ीर ऐं चांसलर इन हवाले सां मुदाख़लत छो कोन थो करे त जेकर कानूनी लताड़ थिए थी त उनखे रोकियो वञे? साईं, अगरि तव्हां थोरो घणो गजल साहिब जो ज़िक्र बि कयो लेटर जो, उन बि काफ़ी जेके डिटेल शयूं रखियूं आहिनि। उन खां पोइ हीअ असां वटि मुसीबत हिकिड़ी ॿी थी आहे त हिकिड़ो माण्हू जंहिं वटि कंहिं वटि 3 साल सर्विस आहे, उहो वरी प्रमोशन करे उनखे 20 ग्रेड में
को उनजो रूल कोन्हे। असां वटि जेके सफ़ा बिल्कुलु जूनियर लेक्चरर जेके उहे सभिनि जूं पोस्टनि ते मथिनि ते उहे वेठा आहिनि। हाणे सीनियर्स जी असां वटि इहा हालत आहे त सीनियर्स खे जेका आहे शर्म थो अचे त माना कंहिं ऑफिस में वञी करे जूनियर जे अॻियां त हथ टंगियो या ॻाल्हि कयो अहिड़ी का। जी ॿियो इहो सॼो जेको ही क्राइसिस पैदा कयो आहे त शायदि इहो बि आहे त साईं खे बि उहो तजुर्बो कोन हो पंहिंजो। हालांकि मूं वटि साईं जी इज़त लख साईं इज़त हुअनि, पर तजुर्बे जी बि ॻाल्हि आहे त बाबा हिकु वाइस चांसलर थिए थो, हिकु सिंध यूनिवर्सिटीअ जो वाइस चांसलर थिए थो, हेॾी वॾी यूनिवर्सिटी आहे, हुनखे तजुर्बो कहिड़ो आहे, तजुर्बो इहो आहे त हिकिड़ो चेयरमैन रहियो आहे डिपार्टमेंट जो, त उन हिसाब सां हुनखे उहे शयूं अंडरस्टैंडिंग करणु थियूं अचनि। हाणे असां वटि थियो ईअं आहे त हिकिड़ी जूनियर्स जेके आहिनि उहे जिते किथे जीअं असां वटि कल्चर आहे त बाबा येसमैन ज़्यादा हूंदा आहिनि, त उनखे चओ त हीउ कमु करिणो आहे त उहो कमु जेको आहे हिकिड़ो कमु चवंदो 10 कम करे छॾींदा। सीनियर माण्हू जेको आहे हमेशह उहो हुन ते अटकी बीहंदो त बाबा मूंखे कमु करिणो न आहे, जेका रूल्स अलॻि कनि था मां कंदुमि, रूल्स नथा अलॻि कनि मां नथो करे सघां। त हाणे तव्हां मिसाल के तौर पे तव्हां मजबूरी मां खणी नाला नथो खणां, जेके बि पोस्टूं आहिनि तव्हां वञी रजिस्ट्रार खां वठी शुरूआति कयो। हा, इवन तव्हांजी हाउसिंग जेका आहे पंहिंजी कॉलोनी जेका आहे उनजो चेयरमैन जा कयो, ॿियनि जा कयो, सभिनि जा ई किथे लेक्चर किथे असिस्टेंट प्रोफेसर, पोइ उन्हनि जो हाणे हिन में सीनियर माण्हूअ जो हिकिड़ो कहिड़ो ॾोहो आहे आख़िर मतिलबु सिंध यूनिवर्सिटीअ जो मतिलबु प्रोफेसर जेके ज़िंदगी ॾियनि था। मुंहिंजी बि ज़िंदगी हिते गुज़री आहे, मां ॿियनि बि सैर कयो आहे, त हिकिड़ो इवन कराची यूनिवर्सिटीअ में मां टॉप कयो प्रोफेसर में 2015 में मूं जॉइन न कयो। हुननि जी पंहिंजी हाणे छा प्रोफेसर थियणु खपे डॉक्टर साहब, थियणु छा खपे त इहे मामला जेके आहिनि हेॾे वॾे सिंध जे तालीमी इदारे जा उहे बहितर थियनि? जेसीं ताईं गवर्नमेंट खे को कदम न खणंदी त इहे मां तव्हांखे पंहिंजे एक्सपीरियंस में ॿुधायां थो त सिंध यूनिवर्सिटी जेका आहे की अहिड़ी यूनिवर्सिटी आहे जेका तबाही जी तरफ़ वञी पई। तव्हांखे ही तव्हांजे ही सिंध यूनिवर्सिटी खां ईअं कोन्हे त को हिकिड़ो माण्हू रहे थो। सिंध यूनिवर्सिटीअ में त ॿार जेके सही सिंध मां था अचनि, बिल्कुलु ग़रीब था अचनि, के हुन में अमीर अचनि था, हर काठी हुन में मौजूदु आहे। पर हाणे जॾहिं इहे शयूं अचनि थियूं, हर शइ मीडिया ते बि अचनि थियूं, हर शइ ते राइटिंग वञनि थियूं, पोइ बि जेको चांसलर साहिबु कदम नथो खणे त मां हुनखे हथ ॿधी गुज़ारिश कंदुसि साईं कुझु हाणे त कुझु मतिलबु कदम खणो जेको साईं मां तव्हां खां अर्ज़ु करणु पिया चाहियां। बिल्कुलु साईं, वॾी महिरबानी डॉक्टर हमादुल्ला साहिबु। जेका साईं ॻाल्हि कई त यूनिवर्सिटी तबाही तरफ़ पई वञे ऐं चांसलर इन हवाले सां हिनखे बचाए कदम खणे, तव्हां डॉक्टर साहिब जी ॻाल्हि ॿोल ॿुधी कीअं हिन सॼी सूरत हाल खे ॾिसो था? साईं ज़ाहिर आहे जेको डॉक्टर साहिबु ॿुधायो त हीउ हिकिड़ो डिक्टेटर तरीक़े सां हले पियो। हिकिड़ो ऑफिसर आहे, उनजो राइट आहे, उनजो राइट खे मारणु हिकिड़ी नाइंसाफ़ी आहे। ऐं ॿियो मूंखे इहा रिपोर्ट मिली आहे त हीउ सिर्फ़ु हिकिड़ो बिरोही आहे, को रिटायर आहे, उन रिटायर जो उनजी डिक्टेशन ते हले थो। सिद्दीक़ कलोड़ो साहिबु अॻूणो वक़्ती वाइस चांसलर सिंध यूनिवर्सिटी जो, उन बि असांखे जॉइन कयो आहे टेलीफोन लाइन ते। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहिबु। वालेकुम अस्सलाम, ख़ुशि आहियो? सर महिरबानी, अॼु बि हिकु ॿियो प्रोफेसर आहे आगा असद नूर, उहो हुजे डॉक्टर हमादुल्ला हुजे या उन खां पहिरें डॉक्टर सरवर गचल साहिब बि इहे मुख़्तलिफ़ इंकिशाफ़ कया ऐं चयो त सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि कानून जी लताड़ थी हले, कानून जे नाले का शइ कोन्हे का, पंहिंजा नवाज़ी वारा मामला हलनि पिया कि सिंध जो हेॾो वॾो इदारो आहे, तव्हां उन जा वक़्ती वाइस चांसलर रहिया आहियो, पोइ हीउ इदारो असांजो तबाह थींदो, असांजा नस्ल केॾांहुं वेंदा? हाणे असल में छा आहे त यूनिवर्सिटी जे एक्ट में जी ऐं उन खां पोइ फर्स्ट इंस्टीट्यूट्स में जी जेके यूनिवर्सिटी जे एक्ट जे तहत उहे इंस्टीट्यूट्स ठहिया, जंहिंमें डिपार्टमेंट जी कंपोज़िशन आहे, फैकल्टीज़ जी फॉर्मेशन आहे, इहे सभु कुझु हुन में मैंशन थियल आहे। उन्हनि जा हेड्स जेके आहिनि कीअं अपॉइंट थींदा आहिनि, उन में पहिरीं त इहा तव्हांजे नॉलेज में हूंदी त जेके सीनियर मोस्ट प्रोफेसर या एसोसिएट प्रोफेसर टे जेके हूंदा, जेकॾहिं ॿ प्रोफेसर आहिनि हिकिड़ो एसोसिएट बि उन में मिलाइबो, त टे थियनि, टिनि मां सिंडिकेट खे अपॉइंट करणो हूंदो आहे चेयरमैन डिपार्टमेंट जो या इंस्टीट्यूट जो डायरेक्टर जी 3 सालनि जे लाइ। उन्हनि 3 सीनियर मोस्ट मां ऑन द रिकमेंडेशंस, हिकिड़ी रिकमेंडेशन आहे, ऑन द रिकमेंडेशंस ऑफ वाइस चांसलर। हाणे जेकॾहिं वाइस चांसलर वटि जेका सीनियरिटी लिस्ट हर डिपार्टमेंट जी पई आहे, उन मां जेकॾहिं हुनजी सीनियरिटी ॾिसी, मेरिट ॾिसी, उन्हनि 3 मां जेकॾहिं नंबर 1 आहे त उन खे अपॉइंट करे,
उन जे लाइ रिकमेंडेशन्स हुनखे लिखणियूं आहिनि त मां हिन जे लाइ रिकमेंडेशन्स ॾियां थो, छाजे करे हिनखे कयां थो। जेकॾहिं ॿिए खे थो करे त पोइ हुनजे लाइ रिकमेंडेशन्स लिखणियूं अथसि। सही। उनजी कंप्लायंस हिते थिए कोन थी। ऐं अल्टीमेटली छा थो थिए त जेकॾहिं हिकिड़ा जेके 3 नंबर या 4 नंबर वारे खे अपॉइंट कयो थो वञे त ॿिए या 1 नंबर वारनि खे रिज़ाइनमेंट थिए थी। ऐं ज़ाहिर आहे त हू सीनियर आहिनि। असांजे लाइ टीचर्स त यूनिवर्सिटी जा टीचर न सभिनी जे लाइ इज़त आहे, पर इहो हिकिड़ो त हुननि में जेके 30 सालनि ताईं 25 सालनि ताईं गॾु रहिया आहिनि डिपार्टमेंट, हुननि में इलाही सारी यानी कुर्ब आहे ऐं अंडरस्टैंडिंग सां डिपार्टमेंट में रहनि था। पर जॾहिं अहिड़ी ॻाल्हि वाइस चांसलर जे तरफ़ां थिए थी त पोइ हुननि में जिन जो हक़ थो मरे या सम्झनि था त असांजो राइट हो त असीं थियूं हा, पोइ उहे जेके आहिनि ज़ाहिर त पंहिंजो जेको रिज़ाइनमेंट ॾेखारनि था, पंहिंजो कंसर्न ॾेखारनि था ऐं मथे वरी अप्रोच कंहिं ॿी कंहिं अथॉरिटी ताईं कनि था त उन में उन्हनि जो जस्टिफाइड थिए थो। पर इन जे सां इहो छा थो थिए त इहो ॿिज जेको पखिड़िजे पियो न, पखेड़ियो वियो आहे इन इख़्तिलाफ़ राय मुखालफ़त हिकु ॿिए जी डिपार्टमेंट जे अंदरि या इंस्टीट्यूट जे अंदरि, इहो हमेशह जे लाइ हाणे रहंदो। हाणे फॉर एग्ज़ाम्पल तव्हां ॾिसो त केमिस्ट्री इंस्टीट्यूट ऑफ MA काज़ी इंस्टीट्यूट ऑफ केमिस्ट्री में डायरेक्टर जी अपॉइंटमेंट थी। उहा वाइस चांसलर खे सिंडिकेट खां त अञा न कराई हुई। उन में 4 नंबर वारे खे जेकॾहिं तव्हां कयो त उहो असांजो टीचर आहे, पर जॾहिं पहिरीं 2 ऐं 3 खे छॾियो था त पहिरीं 2 3 वारा त चवंदा न असांजो राइट वियो। ऐं जॾहिं वरी उन 4 नंबर खे वरी हटाए वरी 1 नंबर खे था कयो, इन जो मक़सदु इहो त टीचरनि खे हथ सां उन्हनि में इख़्तिलाफ़ पैदा कराइण जेको शागिर्दनि जी तइलीम ते असर अंदाज़ थींदो फ्यूचर में। डॉक्टर साहब हिकिड़ो इहो अर्ज़ु हुयो त वाइस चांसलर साहिबु एॾा सीनियर प्रोफेसर्स सभिनी खे नज़रअंदाज़ छो पियो करे, हालांकि जेकॾहिं असांजी तरजीह सिंध यूनिवर्सिटीअ जे कम खे बहितर करणु आहे त पोइ ईअं छो थो कयो वञे आख़िरकार? मतिलबु उनजो रीज़न छा आहे? डॉक्टर साहिब खे या वाइस चांसलर साहिब खे छाजो उन्हनि सीनियर माण्हुनि मां को ख़ौफ़ आहे या को ॿियो को एलिमेंट आहे हिनजो? मां इन ॻाल्हि ते चवां त हिकिड़ो त इहो जीअं ज़ूलॉजीअ जो बि तव्हां रेफरेंस ॾिनो आहे। तव्हां हाणे ज़ूलॉजीअ में मेरिटोरियस प्रोफेसर 22 ग्रेड जो, फुल फ्लेज प्रोफेसर 21 ग्रेड में न, उन्हनि मां वरी मेरिटोरियस जेके प्रोमोट थींदा आहिनि 2014 में मूंसां गॾु बचन साहब थियो आहे मेरिटोरियस प्रोफेसर 22 ग्रेड में। इहो सीनियर मोस्ट आहे। हाणे जेकॾहिं इनखे छॾे को चेयरमैन ई डिपार्टमेंट जे लाइ रिकमेंड नथो वाइस चांसलर करे, हुन में माइक्रोबायोलॉजी डिपार्टमेंट में डॉक्टर असद जो तव्हां नालो वरितो, इहो उते 2 नंबर ते मुंहिंजे ख्याल में 1 नंबर ते माता साहब 2 नंबर ते इहो आहे। होॾां वरी जेकॾहिं वठंदो हिन में सोशियोलॉजी डिपार्टमेंट में त हमादुल्ला टाके पोट साहब इहो नंबर 1 ते नंबर 2 ते शायदि ॿियो को आहे। 3 नंबर ते जेका मैडम आहे जंहिंखे चेयरपर्सन कयो वियो। ऐं साॻी तरह सां अॻु में बि हिते अपॉइंटमेंट जेका आहे चेयरमैन जी, जीअं फाइन आर्ट्स जो चेयरपर्सन अपॉइंट थी त उन ते बि कंट्रोवर्सी हली, आख़िरकार पोइ वरी उनखे हटाए वरी ॿिए जेको सीनियर मोस्ट हो उनखे कयो वियो। हाणे इहो माना त टीचरनि में हरू भरू इहो कराइण, इन सां इहो थो थिए त सीनियरनि खां हिकिड़ो त हीअ असांजो वाइस चांसलर साहिबु खे तजुर्बो एडमिनिस्ट्रेशन जो, एग्जीक्यूटिव जो, डीन जो, रजिस्ट्रार, प्रो वाइस चांसलर या सिंडिकेट मेंबर जो अॻे तजुर्बो कोन्हे। सीनियर्स जे तजुर्बे मां हिते फ़ाइदो वरितो कोन। ऐं जूनियर्स या जेके कुझु जेके अहिड़ा जूनियर्स बि काफ़ी सुठा बि आहिनि जेके पंहिंजी ॻाल्हि या हक़ जी ॻाल्हि रखंदा बि आहिनि, पर उन्हनि खे इहो त उन्हनि खे साम्हूं रखी ऐं सीनियरनि सां जे साम्हूं हाणे उन्हनि खे पाण में वेठाए ऐं इहो जेको ॿिजु विधो अथई उन सां त तइलीम कान सुधरंदी। पाण सां ग्रुपिंग जेका एतिरी त हिन VC साहिब जे वक़्त में, प्रोफेसर साहिब जे वक़्त में वधी आहे जो एम्प्लॉइज़ में 3 ग्रुप, टीचरनि में 2-3 ग्रुप, ऐं हिन में जेको ऑफिसर्स आहिनि उन्हनि में ग्रुप। इहो ईअं त कोन्हे को डॉक्टर साहिब त डिवाइड ऐं रूल वारी हिकिड़ी त पॉलिसी हुजे, इन ते अमल कयो वञे। ऐं नंबर ॿी ॻाल्हि त तव्हां एॾा वॾा सीनियर माण्हू आहियो, तव्हां छा था रिकमेंड कयो, छा तजवीज़ था ॾियो त हाणे सिंध यूनिवर्सिटी जा मामला हिन तरीक़े सां बहितर थी सघनि था ऐं चांसलर खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे? साईं हाणे उहो ईअं त चीफ मिनिस्टर सिंध जो जेको काफ़ी माना ॿियनि मामलनि में त एक्टिव आहे ऐं उन 2018 में नोटिस वरितो हो हिते जेके इशूज़ जेके अहिड़ा थिया यूनिवर्सिटी में, काफ़ी सारा फाइनेंस जा इशूज़ हुआ, एडमिनिस्ट्रेटिव हुआ ऐं
उन पंहिंजे एंटी करप्शन डिपार्टमेंट सिंध खे हुकुम ॾिनो त इंक्वायरी कयो। इंक्वायरी जे अगेंस्ट में वीसी साहब गुरपत साहब हलियो वियो कोर्ट में त इहे नथा करे सघनि मुंहिंजे ख़िलाफ़। आख़िरकार उन खां पोइ कमेटी ठाही वञे, चीफ मिनिस्टर वरी कमेटी ठाही, जॾहिं त उन कमेटीअ खे वरी कोर्ट में वञी चैलेंज कई, पिटीशन विधई, उहा पोइ हलियो पिए। इन खां पोइ चीफ मिनिस्टर कमेटी ठाहे, उन खां पोइ चीफ मिनिस्टर हिनखे सस्पेंड करे मूंखे वरी वाइस चांसलर कयो। ऐं ॿियो उन में इहा ॻाल्हि हुई त जेका सर्च कमेटी ठही हुई, उन सर्च कमेटीअ में मां यूनानिमसली जेको हाईएस्ट स्कोरर रिकमेंड कयल आहियां 35 कैंडिडेट्स में, जेको ऑन रिकॉर्ड आहे, गवर्नर हाउस में रिकॉर्ड आहे, चीफ मिनिस्टर हाउस में रिकॉर्ड आहे। इन जो जेका उन्हनि मार्किंग कई आहे सर्च कमेटी जा सभिनी मेंबरनि जो बट हाईएस्ट स्कोरर मां आहियां। पर तंहिं हूंदे बि चीफ मिनिस्टर जॾहिं हिनखे अपॉइंट कयो, कैबिनेट खां मंज़ूरी कान वरिती वई, जीअं तॾहिं ईअं ई हो त चीफ मिनिस्टर करे छॾियो। हालांकि हुन में लिखियल हो त गवर्नमेंट जे रिकमेंडेशन ते चांसलर खे अपॉइंट करणो आहे, हिन ही अपॉइंट थी वियो। अपॉइंट थी वञण खां पोइ चीफ मिनिस्टर हिनखे रिमूव करे सस्पेंड कयो 2019 जे मई में, ऐं मूंखे वरी वाइस चांसलर ही कोर्ट मां हिनखे मिलियो त चीफ मिनिस्टर जो ऑर्डर कोर्ट फ़िलहाल सस्पेंड करे ऐं हुन खां जवाब तलब कयो। इहो मामिलो लिंगर ऑन थी वियो। आख़िरकार चीफ मिनिस्टर जे ख़िलाफ़ ही पिटीशन वञे बपता विधी त मूंखे चीफ मिनिस्टर जेको ब्लैकमेल थो करे ऐं मूंखे ग़लति कमनि जे लाइ थो चवे। पोइ ही थो चवे उहो ख़ैर कोर्ट में जॾहिं केस हलियो 3 मार्च हिन साल 2020 में फ़ैसिलो अची चुको आहे कोर्ट जो त हिनखे जेको स्टे मिलियल उहो वेकेट थी वियुसि ऐं चीफ मिनिस्टर खे अख़्तियार में हुनजो बहाल रखियो वियो त हुनखे अख़्तियार त इंक्वायरी कराए सघे थो, हटाए सघे थो। हाणे चीफ मिनिस्टर जे मथां इहो आहे, छो हीअ यूनिवर्सिटी तमामु वॾी यूनिवर्सिटी आहे। डॉक्टर साहब ईअं त कोन्हे जीअं इल्ज़ाम कोर्ट जे अंदरि बि हयां विया चीफ मिनिस्टर साहब ते त मुख़्तलिफ़ जेके कमनि जे लाइ दबाव विधो थो वञे, छा ईअं त कोन्हे को जो चीफ मिनिस्टर साहब या चीफ मिनिस्टर साहब जा जेके ख़ासि माण्हू आहिनि उन्हनि जा हाणे कम थियनि था, जेके कुझु इतला आहिनि त कुझु माण्हू भर्ती थिया आहिनि हुते, त शायदि हाणे इहो वाइस चांसलर खे हटाइण वारो फ़ैसिलो हुननि मुलतवी इन जे करे कयो हुजे? उहो ईअं त कोर्ट त हुनखे चए त इहो यानी वज़न आहे त दलील जे या सबूत कोन था ॾेई सघो त पोइ चीफ मिनिस्टर तव्हांखे प्रेशराइज़ कयो आहे ऐं चीफ मिनिस्टर खे अख़्तियार तव्हांजे ख़िलाफ़ इंक्वायरी कंदो ऐं इंक्वायरी जॾहिं को ॾिसे थो किथे ग़लति कमु थिए थो हुनखे अख़्तियार आहे। हाणे जॾहिं चीफ मिनिस्टर खे उहो अख़्तियार मिली त चीफ मिनिस्टर मार्च में जॾहिं डिसीशन आयो त अञा ताईं को एक्शन कोन वरितो अथई जेको हुनखे वठणु खपे। न त इन जो तव्हां ॾिसो था त हिन वक़्तु यूनिवर्सिटी में रिसर्च में पाकिस्तान में जेके 32 यूनिवर्सिटियुनि जो रिसर्च जो आउटपुट मेंशन कयो हुन में सिंध यूनिवर्सिटी जो नालो कोन्हे, जेका असांजे लाइ तमामु ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे। जे लाइ जेको ऑनलाइन वारो क्लासिस उन में 50 सैकड़ो बि शागिर्दनि ऑनलाइन ते अटेंड कोन करे सघिया आहिनि। किन वटि इंटरनेट कान हुई, किन वटि मोबाइल फोन कोन हा, किन वटि पावर जो मसइलो हो, किन वटि कवरेज कोन हुई। उन्हनि जा इम्तिहाननि जो हिन जेको ऐलान करे छॾियो। हाणे इन में इहो थियो त 2 क़िस्मनि जो एग्ज़ामिनेशन सिस्टम या टीचिंग सिस्टम हिकिड़ी यूनिवर्सिटीअ में साॻे क्लास जे शागिर्दनि जे लाइ नथो हले त हिकिड़नि खे ऑनलाइन, हिकिड़नि खे प्रेज़ेंट करे हुनखे क्लास वठिबो आहे, हिकिड़नि खे ऑनलाइन एग्ज़ाम, हिकिड़नि खां रूबरू एग्ज़ाम, इहो बि कोन थो थी सघे। इन जे करे इन सभिनी ॻाल्हि जो हींअर अकेडमिकली बि सिंध यूनिवर्सिटीअ खे दॿाउ करण जी कोशिशि आहे, एडमिनिस्ट्रेटिवली तबाह, फाइनेंस एॾे क्राइसिस में विधी वई आहे जंहिंजे रिकवरीअ जे लाइ गवर्नमेंट खे तमामु वॾा केस प्रोविंशियल तोड़े फेडरल गवर्नमेंट खे वठणा पवंदा, न त हीअ तमामु वॾी ऐं पुराणे में पुराणी यूनिवर्सिटी आहे। हिन यूनिवर्सिटी ते पेंशनर्स जो बि वॾे में वॾो लोड अचो त पुराणी यूनिवर्सिटी आहे ऐं पेंशन जो फंड कोन्हे ऐं जेके रिजर्व्स जेके असांजा यूनिवर्सिटी जा आहिनि उहे जेके इंस्टीट्यूट्स था उहे बि ख़तमु कया विया आहिनि। हाणे जॾहिं उहो कोन्हे त इहे सभु क्राइसिस मां कढण जे लाइ जेकॾहिं इहा किराए जे महिल पब्लिक ताईं ईंदी त उन अल्टीमेटली कंहिं ते ईंदो त सिंध गवर्नमेंट या चीफ मिनिस्टर हिनखे इदारनि खे जेके आहिनि यूनिवर्सिटियुनि खे संभाले न सघियो, या सिंध यूनिवर्सिटी में ही जेको आहे सो जॾहिं हुनखे सस्पेंड बि कयो हुई, हुनखे आउट ऑफ वञी मेरिट बि कान हुनखे रिकमेंड कयो हुई, पर जॾहिं ॾिठई त हू अहिड़ा ग़लति कम थो करे हुनखे सस्पेंड कई, वरी हुनखे अञा जेको रिलेक्स छॾे थो त इन जो मक़सदु इहो त चीफ मिनिस्टर ते हिस्ट्री आङुर खणंदी
ऐं तमामु सुठो चीफ मिनिस्टर जेको एक्ट क़िस्म जो पढ़ियो लिखियो आहे हिनखे पंहिंजे कैरियर जो ऐं क्रेडिबिलिटीअ जो ऐं हिस्ट्रीअ जो बि ध्यान में रखणु घुरिजे। बाक़ी ॿियो इहो आहे त असां जन मेरिटोरियस प्रोफेसर 22 ग्रेड जा आहियूं त असांखे इहे जेके जेकॾहिं उहिदा आहिनि हिकिड़ी हूंदी आहे त ऑनर ज़रूरु आहे त सिंध यूनिवर्सिटीअ में कंहिं बि उहिदे ते को हुजे, पर हिनखे पंहिंजो जेको जिथे असीं पढ़िया आहियूं, जिथे असां सॼी हिन यूनिवर्सिटी असांखे इज़त ॾिनी आहे, असांखे यूनिवर्सिटी नालो ॾिनो आहे ऐं असांजे मथां हर इहो जेको हक़ थो अचे पब्लिक जो त असीं उनजो करे, ऐं यूनिवर्सिटी जा जेके असेट्स आहिनि, यूनिवर्सिटी जेका तइलीम या जेके फ्यूचर में जेके असां वटि या हाणे जेके शागिर्द उन्हनि जो ख़्यालु असांखे पंहिंजे बचनि वांगुरु करिणो आहे। उन खां पोइ ई असीं सम्झी सघूं था त असां को जेको हक़ अदा कयो जेको यूनिवर्सिटी असांखे इज़त ॾिनी। बिल्कुलु, वॾी महिरबानी तव्हांजी डॉक्टर साहिबु, डॉक्टर मोहम्मद सिद्दीक़ कलोड़ो साहिबु, गुणो वक्ती वाइस चांसलर। इहा तमामु भली ॻाल्हि कई त असां ते फ़र्ज़ु आहे असांजे बच्चनि जो, असांजो पंहिंजो तइलीमी इदारो आहे ऐं सिंध जे वॾे वज़ीर ते बि हिस्ट्री आङुर खणंदी। तव्हां कीअं था ॾिसो, मतिलबु तव्हां छा था सम्झो त हिननि आख़िर में असां टाइम जी शॉर्टेज आहे त कहिड़े तरीक़े सां सिंध यूनिवर्सिटीअ खे असां हिन सिंध जे इदारे खे हिन क्राइसिस मां कढी सघूं था? साईं ॾिसो त सभ खां पहिरियां चीफ मिनिस्टर जेको आहे ऐं वाइस चांसलर जो आहे, उहो चांसलर हिन इदारे जे ख़िलाफ़ु एक्शन खणणु खपे ऐं ॿई ख़ामोश आहिनि। मां इहो इल्तिजा कंदुसि चांसलर खे ऐं उन खां अलावा चीफ मिनिस्टर खे त अहिड़े VC खे हटायो वञे, छो इन VC जे ख़िलाफ़ु सिटी कोर्ट कराची में ज़मीननि जे कब्ज़नि जा केस आहिनि जेके हिन वक़्तु पेंडिंग आहिनि। इहा आख़िरी ॻाल्हि तव्हां खां पुछा कंदासीं त हीउ जेको लीगल नोटिस खां पोइ अॻियो स्टेप ॿुधाइजो। साईं मां जेको अॻियो स्टेप इहो आहे त कंटेम फाइल कयां पियो सुप्रीम कोर्ट में, मां कंटेम एप्लीकेशन तयारु करे छॾी आहियां हिन जे वाइस चांसलर जे ख़िलाफ़ु। 1500 एकड़ ज़मीन बेनज़ीर आबाद जे नाले सां छो करे उनखे विकिरो कयो थो वञे, उनजी सोसाइटी ठाही अथई। ॿियो जेको आहे त उते नादरन बाईपास जेका खुली ठहे थी रोड ऐं कमु उनजो हले थो, उते ज़मीनूं जेको आहे त मुफ़्त में मुख़्तलिफ़ माण्हुनि खे ऐं पैसनि सां विकिरो करे ॾिनियूं आहे। मुफ़्त में इन लाइ ॾिनो अथई त हीअ मां प्रॉपर्टी तव्हांखे ॾियां थो, मां हिते वाइस चांसलर रहां ऐं मूंखे उन खां न हटायो वञे। वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। एडवोकेट ग़ुलाम अकबर जतोई साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं असां नाज़रीन कोशिशि कईसीं छो त सिंध यूनिवर्सिटी तर्जुमान तरफ़ां मुख़्तलिफ़ प्रेस रिलीज़ूं जारी कयूं वञनि थियूं ऐं 2 ॾींहं पहिरियां बि जॾहिं डॉक्टर ग़ुलाम सरवर गचल साहिब जे तरफ़ां सिंध जे चांसलर खे, सिंध यूनिवर्सिटी जे चांसलर खे, वॾे वज़ीर खे ख़त लिखियो वियो, त उन ख़त जे मामले खां पोइ रद्द अमल ॾेखारियो वियो ऐं चयो वियो त असांजो मौक़िफ़ नथो वरितो वञे। मूं पाण जेको तर्जुमान हुजे या वाइस चांसलर डॉक्टर फ़तेह मोहम्मद बुरफ़त साहब पाण पर्सनल मूं मैसेज बि कया। ऑफिशियली हुनजे तर्जुमान जेको आहे वाहिद पारस हिज़पाणी, उनखे चयोसीं। हालांकि वाहिद पारस हिज़पाणी जेकर अॼु असां वटि पाण वटि मौजूदु हुजे हा त उन जी जेका क्वार्टर जी अलाटमेंट जेको चयो वञे थो त उहा कमेटीअ खे बाईपास करे कई वई आहे, उन बाबति ज़रूरु पुछा कयूंसां, पर असांखे मौक़िफ़ न ॾिनो वियो आहे। ऐं वरी बि ओपन फोरम मौजूदु आहे, जेकॾहिं सिंध यूनिवर्सिटी जी इंतिज़ामिया चाहे सम्झे थी त हुनजो मौक़िफ़ अचणु घुरिजे, तॾहिं बि असां हुनजो लफ़्ज़ मौक़िफ़ साॻियो ॾियण जे लाइ तयारु आहियूं। पर सिंध यूनिवर्सिटीअ में जेके बि क़ानून जी लताड़ थींदी, सिंध यूनिवर्सिटी में जेके इशूज़ थींदा, उन्हनि ते अखियूं बंदि नथा करे सघूं, उन्हनि खे नज़रअंदाज़ करे नथा सघूं। बेशक इन जे हवाले सां जेके इल्ज़ाम लॻाए वञनि, जेको बि चयो वञे, पर सिंध यूनिवर्सिटी जा जेके हालतूं आहिनि जेसिताईं बहितर नथियूं थियनि तेसिताईं इहे प्रोग्राम जारी रहंदा। इन सां गॾु पंहिंजे मेज़बान ज़ाहिद खोखर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।